सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी सरदार ज़ादा मीर ज़रियाब अली ख़ान बिजाणी पंहिंजे ताज़ियती बयान में चयो आहे त सरदार मीर मंज़ूर अहमद ख़ान पांवर जे अचानक लाॾाणे ते दिली सदमो पहुतो आहे। हिन ॾुख जी घड़ी में सोगवार ख़ानदान सां ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। अल्लाह पाक खां दुआगूं आहियूं त मरहूम जी मग़फ़िरत फ़रमाए, जन्नतुल फ़िरदौस में अला मक़ाम अता फ़रमाए, जॾहिं त पोइरनि खे जुदाई जो सदमो बर्दाश्त ऐं सिब्र जमील अता फ़रमाए।